नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोट गुलाम मोहम्मद खां ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद लॻ हिंदुअनि जे कब्रस्तान ڀرسان तेज़ रफ़्तार कार शहर खां ॻोठ ॾांहुं वेंदे चंगची रक्शा खे ज़ोरदार टक्कर हणी कढियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कोट गुलाम मोहम्मद में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वक़ार अहमद पंहिंजी रिपोर्ट में। जी, कोट गुलाम मोहम्मद लॻ हिंदू जे कब्रस्तान ڀرسان तेज़ रफ़्तार कार शहर खां ॻोठ ॾांहुं वेंदड़ चंगची रक्शा खे ज़ोरदार टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में चंगची रक्शा में सवार शर्मिती ज़ाल अमोलक गुआड़िया संदसि धीउ 8 साला मुस्कान प्यारो पुटु मेवो पीर रक्शा ड्राइवर साजिन मेघवार सख़्त ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे पुलिस मक़ामी माण्हुनि जी मदद सां तालके अस्पताल कोट गुलाम मोहम्मद पहुचायो, जिते शर्मिती गीता गुआड़िया जी हालत बेहतर ख़राब हुअण सबबि डॉक्टरनि पारां हैदराबाद रेफर करे छॾियो आहे, जॾहिं त कार सवार में ड्राइवर फरार थी वियो आहे। जॾहिं पुलिस कार खे तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾियो आहे। चंगची रक्शा में सवार समूरा ज़ख़्मी कोट गुलाम मोहम्मद लॻ ॻोठ मोहम्मद हाशिम भुरगी जा रवासी ॿुधाया पिया वञनि, जेके ॻोठ ॾांहुं वञी रहिया हुआ त इहो हादसो पेश आयो आहे। आख़िरी इत्तलाउनि ताईं कार सवार जो पतो न पइजी सघियो आहे, जॾहिं ज़ख़्मियुनि जो इलाजु हलंदड़ आहे। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।